अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज न्यूज़ का नामया संजा सैयद। शामिल करना से हेडलाइंस। सूबाई वजीर हरी राम किशोरी लाल के दिल जो दौरो पमण सबब NICVD मुंतकिल कर वियो। हरी राम किशोरी लाल ऑफिस में दिल की तकलीफ थियण सबब बेहोश थी वियो। खेसि नाज़ुक हालत में एम्बुलेंस ज़रिए अस्पताल मुंतकिल कर वियो। वडन ते हथ न विझण सबब नैब करप्शन ते कंट्रोल करण में नाकाम आहे। नैब 23 सालन खां करप्शन खिलाफ कम करे रहियो आहे, पर असां इन करे करप्शन ते कंट्रोल न करे सघियासीं, छो त असां रुगो नंढनि माण्हुनि खे पकड़ियूं था। असां करप्शन खिलाफ जहाद करे रहिया आहियूं। करप्शन जे ख़ात्मे खां सवाइ को मुल्क तरक्की नथो करे सघे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो कराची न्यूक्लियर पावर प्लांट यूनिट 2 जो इफ्तिताह करण खां पोइ तकरीब खे ख़िताब। पाकिस्तान पारा गज़ा में इसराइल ऐं हमास विच में जगबंदी जी आजियां पड़ी। वज़ीर शामीन कुरैशी जो चवणु आहे त ही मुतहद ऐं इज्तिमाई क़दम जी ताक़त आहे। ही हिकु जाइज़ मक़सद लाइ हर शख़्स ऐं हर क़ौम जी कोशिशुनि जो नतीजो आहे। दुआ आहे त ही जंगबंदी फ़लस्तीन में अमन तरफ़ां पहिरियों क़दम साबित थिए। फ़लस्तीन तां इसराइल जो कब्ज़ो ख़त्म थियणु घुरिजे। सिंध समेत सॼे मुल्क में अॼु फ़लस्तीन जो रिहाड़ो मल्हायो पियो वञे। इसराइली दहशतगर्दी फ़लस्तीनी जे हक़ में मुज़ाहिरा ऐं रैलियूं। मटियारी में PTI जे सॾ ते ओपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। लाड़काणे, नसीराबाद, सिजावल, जुणेजो, कंबर, कशमोर ऐं ॿियनि शहरनि में बि मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमुनि ऐं सियासी समाजी पार्टियुनि जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरा करण जो सिलसिलो जारी। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 102 ॼणनि खां आयातूं खसे वरितियूं। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना जूं 51,528 टेस्टूं कयूं वयूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3070 नवां केस ज़ाहिर। मीरपुर ख़ास में कोरोना वायरस जा वधीक 18 केस ज़ाहिर। कराची के इलाइक़े औरंगी टाउन में रेंजर्स ऐं पुलिस की गॾियल कार्रवाई। फुर्जी 20-25 खां वधीक वारदातुनि में मुलविस जवाबदार मोहम्मद नौमान उर्फ डाडा गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान मूजिबि जवाबदार मोहम्मद नौमान उर्फ डाडा केतिरनि केसनि में घुरिबल आहे। जवाबदार खे CCTV फुटेज जी मदद सां गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार जवाबदार खे पुलिस हवाले कयो वियो। टटे वेझो मीरपुर साकरो मां कुछ ॾींहं अॻु गुम थियल नीगर इस्माइल चंदानी मल्हा जो लाश अथई। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम में नीगर खे क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। ननोलायर जी नसीबा में बुॾी वियल नौजवान अली शाह जो लाश हथ अची न सघियो। टोबन पारां नौजवान जे लाश जी ॻोल्हा जारी। तंगवाणी भरसा ॻोठ सैलियाणी में उड़ी बिगे मासूम ॿारड़ो फौत थी वियो। साॻिए ई ॻोठ में केतिराई ॿारड़ा मर्ज़ में मुब्तला। ताल के अंदर फौती ॿारनि जो अंग 12 थी वियो। मीरपुर बुरड़ो भरसा ॻोठ अब्दुल हकीम बुरड़ो में ॿारड़ो उड़ी बिगे फौत थी वियो। मीरपुर बुरड़ो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उड़ी बिगे फौती ॿारनि जो अंग 6 थी वियो। ऐं मदे जी वेझो जुणेजा ऐं उनड़ बिरादरी जे झेड़े दौरान नौजवान जो मारिजण वारो मामिलो। मक़तूल जे वारसनि जी फरियाद ते 7 अणॼातल जवाबदारनि मथां केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो।